नाज़रीन उमरकोट खां असां रिपोर्ट शेयर कई है। असद अली बुरगड़ी रिपोर्ट मूजिब स्ट्रिंग ट्री प्लानिंग जो इफ्तिताह डिप्टी कमिश्नर उमरकोट ताहिर अली मेमण, SSP उमरकोट मुख्तार अहमद खासकेली, ADC1 कबीर शाह, DHO हेल्थ अर्जुन कुमार महेश्वरी, नामवर समाजी शख्सियत रसूल बख्श रहीमदानी, फॉरेस्ट ऑफिसर जफर टालपुर ऐं ॿियनि शजरकारी मुहिम में आगाज़ डिप्टी कमिश्नर ऑफिस उमरकोट में वण बूटा ऐं गुल लगाए कयो। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर उमरकोट ताहिर अली मेमण ख़िताब कंदे चयो त सभ खां पहिरियां मूं ऑफिसरनि ऐं सिविल सोसाइटी जी मीटिंग घुराए शजरकारी मुहिम जे सिलसिले में भरपूर तरीक़े सां फॉरेस्ट डिपार्टमेंट सां मिली उमरकोट शहर जे रोडनि रस्तनि चौकनि खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ अज़म करे रखियो आहे। तीन तलवार चौक, अल्लाहवाला चौक ऐं ॿियनि चौकनि में वण ऐं गुल लगाया वेंदा। असीं सभु मिली करे उमरकोट खे ख़ूबसूरती जी तरफ़ वठी वेंदासीं। इन मौक़े ते SSP उमरकोट मुख्तार अहमद खासकेली चयो त शजरकारी मुहिम जे सिलसिले में असीं डिप्टी कमिश्नर उमरकोट ताहिर अली मेमण सां मिली कंदासीं ऐं पंहिंजे पुलिस ऑफिसरनि खे बि हिदायत करियां थो त उहे शजरकारी मुहिम में हिकु हिकु गुल, हिकु हिकु वण लगाए पंहिंजे शहर जी शजरकारी मुहिम में हिसो वठनि। इन मौक़े ते नामवर समाजी शख्सियत रसूल बख्श रहीमदानी चयो त डिप्टी कमिश्नर उमरकोट ताहिर अली मेमण, SSP उमरकोट मुख्तार अहमद खासकेली समेत ख़ासि करे फॉरेस्ट ऑफिसर डॉक्टर ज़फर खान टालपुर, शर्जील मेमून उन्हनि खे सलाम पेश करियां थो जिन्हनि डिप्टी कमिश्नर उमरकोट जे शॉर्ट नोटिस ते हज़ारे वण लॻाइण जे लाइ अमली कमु करे ॾेखारियो। हिकु सुठो नेक नियती वारो कमु कयो वियो आहे जंहिंसां उमरकोट शहर, तीन तलवार चौक, अल्लाहवाला चौक, सेशन कोर्ट, मस्जिद कुब्बा, खासकेली चौक ऐं ॿिया चौक वणनि बूटनि ऐं गुलनि सां ख़ूबसूरत लॻंदा। असीं सभु मिली करे पाकिस्तान सिंध उमरकोट खे ख़ूबसूरत बणाइणो आहे। इन मौक़े ते डायरेक्टर फॉरेस्ट ज़फर खान टालपुर ऐं DFO शर्जील मेमण ऐं ॿियनि ख़िताब कयो जॾहिं त DHO हेल्थ ADC1 कबीर मोहम्मद शाह, मोहम्मद रफ़ीक चौधरी, रसूल बख्श रहीमदानी ऐं ॿियनि वण लगाया ऐं बाद में डिप्टी कमिश्नर उमरकोट ताहिर अली मेमण, SSP उमरकोट मुख्तार अहमद खासकेली ऐं ॿियनि शजरकारी मुहिम जी कामयाबी जे लाइ दुआ घुरी।